पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पाण खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी। जी हाँ दोस्तों, पंहिंजावेरी जी बेहतरीन अपडेट आई है जेका तव्हां सां मां शेयर करण वारो आहियां। हिन वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खुसो ब्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अव्हांजो चैनल आहे जीअं तव्हांखे हर वक़्तु बेहतरीन अपडेट बर वक़्तु मिलंदी रहे ऐं तव्हांजो घणो टाइम बि वेस्ट न कंदासीं। हलूं था अपडेट जी तरफ़। दोस्तों रियासत ड्रामे में जेको आहे हिकु बिग एंट्री थियण वारी आहे कंहिं वॾे अदाकार जी। खजू साहब भी कुछ इशारो ॾिनो आहे ऐं पंहिंजावेरी में भी कंहिं न कंहिं वॾे अदाकार जी एंट्री थियण वारी आहे। ऐं ॾिसूं त इन नमूने असद कुरैशी या लाला रफ़ीक ज़हूर साहब इन ॿिन्ही ड्रामनि में कंहिंजी कहिड़े ड्रामे में एंट्री थींदी इहो त अचण वारो वक़्तु ॿुधाईंदो। बाक़ी इशारो मिली चुको आहे या रियासत या पंहिंजावेरी में इन ॿिन्ही अदाकारनि मां ख़ासि करके कंहिंजी न कंहिंजी एंट्री अॻियां जेका स्पेशल रिकॉर्ड थींदा उन्हनि में इन्हनि मां कंहिंजी न कंहिंजी थियण वारी आहे एंट्री। वीडियो दोस्तों तव्हां अपडेट ॾिठी ऐं तव्हांखे अपडेट कीअं लॻी। ही अपडेट जेतिरो थी सघे अॻिते दोस्तनि ताईं पुॼायो, इन जी लिंक शेयर कयो ऐं लाइक कंदो त इहा अपडेट पाण ई दोस्तनि ताईं पुॼी वेंदी। जेतिरो वधीक लाइक कंदो तेतिरो वीडियो दोस्तनि ताईं पुॼंदो ऐं अपडेट जीअं ॿिनि खे मिली सघे। अगरि सब्सक्राइब न कयूं वेठा आहियो त सब्सक्राइब बि ज़रूरु कजो शाहिद खुसो ब्लॉग खे। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया तो उन्हीं खे फॉलो करें, वीडियो खे लाइक करे अॻिते शेयर करे छॾियो ऐं सुठोड़ो प्यारो कमेंट भी करे छॾियो।